शरीयत जो उसूल आहे त जॾहिं तव्हां इज्तिमाई क़ुर्बानी कयो त जंहिं खे शामिल कयो था उन्हनि जी तहक़ीक़ कयो। पहिरीं शइ इहा ॾिसो त उनजो अक़ीदो कीअं आहे। अक़ीदो उनजो मुस्लमाननि वारो आहे या मुस्लमाननि खां हटके आहे। कोई कादियानी त नाहे, कोई अहिड़ो अक़ीदो त न अथसि। ॿिए नंबर ते उनजी सोर्स ऑफ इनकम छा आहे, आमदनी छा आहे, कमाए छा थो पियो। हराम कमाई त नाहे। हिकिड़ो बि शख़्स जेकॾहिं ख़राबु अक़ीदे वारो, हिकिड़ो बि शख़्स जेकॾहिं हराम कमाई वारो असांजे जानवर में शामिलु थियो त सभिनि जी क़ुर्बानी ख़राबु थींदी। टे नंबर ते को अहिड़ो शख़्स त न आहे जंहिंजी गोश्त खाइण जी नियत आहे। छो त बाद मरतबा माण्हू क़ुर्बानी छो कंदा आहिनि, इन करे कंदा आहिनि त चलो घर में गोश्त अची वेंदो, कंहिंजे शापर न खणणी पवंदी, गोश्त खाइण जी नियत सां। क़ुरान जी आयत में तव्हां ॿुधो न, लन यनालल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा। अल्लाह साईं खे इंसान जे इख़लास जी ज़रूरत आहे, गोश्त जी ज़रूरत न आहे। त इंसान बि तक़वा जी नियत सां क़ुर्बानी करे, गोश्त खाइण जी नियत सां न, के त रुगो गोश्त ईंदो घर में, फ्रिज भरींदासीं। इहा जेकी नियत आहे इन सां बि इंसान जी क़ुर्बानी ख़राबु थींदी आहे। इन नियत सां इंसान क़ुर्बानी न करे।